सदर में मौजूद है स्टार सिटी मॉल ऐं मां हिन मां ई टेबलेट खणंदो आहियां। ठीक है, एतिरो मुनाफ़ो घणो न रखंदो आहियां, पर अॼु मां उहो तव्हांखे दुकान भी ॾेखारींदुसि जिथां मां टेबलेट खणंदो आहियां। वॾी बिल्डिंग आहे, अंदरि अलाए छा हूंदो बाबा। ऐं ये गेट ईंदी, हितां असां क्रॉस कंदासीं ऐं असांजी चेकिंग कंदा। ही ॿाहिरि वारा ख़ुशि करे चेकिंग कराईंदव तव्हां ऐं पोइ अंदरि दाख़िल थींदव त ही साम्हूं ई साम्हूं अची वई साईं तव्हांजी पूरी जा पूरी मार्केट। ही बाबा ट्रैफिक हिकु एॾी मुसीबत आहे जो हिन ट्रैफिक खां हर माण्हू बेज़ार हूंदो आहे। हर माण्हू, मोटरसाइकिल वारो त छा, पर घुमण वारो बि हिन ट्रैफिक मां परेशान आहे। ही बि हिकिड़ी लिफ्ट आहे जंहिं ते असां चढ़िया आहियूं आसिफ़े मां, ऐं चौथे नंबर फ्लोर ते न, चौथे नंबर फ्लोर ते असां वेंदासीं मुज़म्मिल भाउ वटि। दोस्तो साथियो नौजवानो, कॾहिं बि कंहिंसां कूड़ न ॻाल्हायो। विञायल भरोसे एतबार के ॿीहर हासिल करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। अॼु मुंहिंजी तयारी आहे सदर, ऐं मां अॼु तव्हांखे ॾेखारींदुमि स्टार सिटी मॉल जिथां मां टेबलेट खणंदो आहियां। सदर में मौजूद है स्टार सिटी मॉल ऐं मां हिन मां ई टेबलेट खणंदो आहियां। ठीक है, एतिरो मुनाफ़ो घणो न रखंदो आहियां, पर अॼु मां उहो तव्हांखे दुकान भी ॾेखारींदुसि जिथां मां टेबलेट खणंदो आहियां। तव्हां भी हिते अची कारोबार पंहिंजो करे सघो था ऐं दुकानदार सां भी तव्हांखे मां मिलण थो। ऐं स्टार सिटी मॉल आहे, हिन जे अंदरि हलंदासीं। टेबलेट मां हितां ई खणंदो आहियां ऐं दोस्त पुछंदा रहंदा आहिनि त बाबा तव्हां असांखे ॿुधायो तव्हां किथे था मिलंदा। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, स्टार सिटी मॉल आहे, हितां ई मां टेबलेट खणंदो आहियां। ऐं गाॾी असां पंहिंजी पार्किंग में बीहारी आहे, जंहिंजो 50 रुपयो भरियो आहे। हाणे अंदरि हलंदासीं, सॼो कुझु तव्हांखे हिन वीडियो में ॾसींदासीं। ही बाबा ट्रैफिक हिकु एॾी मुसीबत आहे जो हिन ट्रैफिक खां हर माण्हू बेज़ार हूंदो आहे। हर माण्हू, मोटरसाइकिल वारो त छा, पर घुमण वारो बि हिन ट्रैफिक मां परेशान आहे, बेज़ार हूंदो आहे। केॾी वॾी बिल्डिंग आहे, अंदरि अलाए छा हूंदो बाबा। ऐं ये गेट ईंदी, हितां असां क्रॉस कंदासीं ऐं असांजी चेकिंग कंदा। ही ॿाहिरि वारा ख़ुशि करे चेकिंग कराईंदव तव्हां ऐं पोइ अंदरि दाख़िल थींदव त ही साम्हूं ई साम्हूं अची वई साईं तव्हांजी पूरी जा पूरी मार्केट। साईं ही बि हिकिड़ी लिफ्ट आहे जंहिं ते असां चढ़िया आहियूं आसिफ़े मां, ऐं चौथे नंबर फ्लोर ते न, चौथे नंबर फ्लोर ते असां वेंदासीं मुज़म्मिल भाउ वटि। हुनजो शॉप नंबर छा आहे चौथे नंबर ते, उहो बि तव्हांखे ॾेखारींदासीं। ही पहिरीं मंज़िल असां तय कई, पहिरीं मंज़िल ते नाहे वञिणो, ही तव्हांखे दुकान नज़र ईंदा, पर असांखे वञिणो आहे ॿी टी चौथी मंज़िल ते। सो दोस्तो, टाइम जेको आहे न वॾो कीमती आहे। जेको टाइम पंहिंजो बचाइण थो चाहे हिन तकलीफ़ुनि मुसीबतनि खां, जेको आहे सो आजो थियण थो चाहे, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां हुनजे लाइ मौजूदु आहियूं। त हीअ ॿी मंज़िल अची वई, हीअ चौथी मंज़िल आहे ऐं चौथी मंज़िल ते तव्हांखे हाणे हेॾे न आहे वञिणो। चौथी मंज़िल ते तव्हांखे सिधो वञिणो आहे, साम्हूं वारा जेके दुकान तव्हांखे नज़र अचनि था। ठीकु आहे, हीअ असां क्रॉस कंदासीं। सॼी एड्रेस मां तव्हांखे मुकमल इन लाइ थो ॿुधायां त तव्हां बि अची ख़रीदारी करे सघो। तव्हांखे केतिरी महिनत आहे इहो तव्हां अमली जिदोजहद करे तव्हांखे ख़बर पइजी सघे थी। सो ही असां अंदरि पहुता आहियूं, हाणे मुज़म्मिल भाउ ॾे वञूं था जंहिंजो टेबलेट वग़ैरह जो दुकानु आहे। हे सभु मार्केटूं छॾे करे, हे सभु शॉप छॾे करे, ओ आख़िर में तव्हांखे मस्जिद जो जेको पीलो बोर्ड नज़र अचे थो न, उनजे बिल्कुलु अस्सलाम वालेकुम साईं। साईं ही आहे असांजो मुज़म्मिल भाउ, पाण ठठे जो मेमण आहे ऐं माशाल्लाह सां सुठी महिनत थो करे। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह ने ख़ुशि करे, अल्लाह हिन जी रोज़ी रिज़्क़ में बरकत करे। हाणे शॉप नंबर जेको आहे न हिनजो 463। ठीकु आहे, 463 नंबर आहे। मां तव्हांखे मुंड खां वठी आख़िर ताईं ॾेखारींदो आयो आहियां। हिकु पीस जो अलॻि दाम आहे, होलसेल ते पंहिंजो कारोबार कंदो उनजो अलॻि दाम आहे। ही स्टार सिटी मॉल में तमामु ई ज़बरदस्त माण्हू आहे ऐं कुझु महीननि खां मुज़म्मिल भाउ सां मां कारोबार करे रहियो आहियां। मूंखे तमामु घणो मज़ो अची रहियो आहे ऐं मूंखे हिकिड़ो सुठो प्रॉफिट बि बची रहियो आहे। जेकी शइ इंशाल्लाह कई आहे ऐं कबी उहा तव्हांखे वाज़े करे ॿुधाइबी। मुज़म्मिल भाउ ख़ैरु आहे, तबियत सही आहे। दोस्तनि खे अहिड़ो नंबर ॿुधायो जेको दोस्त तव्हां सां राब्तो भली न कनि, ॿियनि सां राब्तो कनि। अच्छा, नंबर दोस्तनि खे ॿुधायो पंहिंजो। 0325227166 ये हमारा कॉन्टैक्ट नंबर है। नंबर बताओ। 0318285360 ठीक। सो दोस्तों, नंबर हिननि जा तव्हां वटि अची विया आहिनि। अगरि टेबलेट जा रेट मालूम करणु चाहियो था न त भली कोशिशि, माना मूंखे कोई एतिराज़ु न आहे। मां त साफ़ शइ रखंदो आहियां,
सिधी रखंदो आहियां ऐं तव्हां हिन सां राब्तो करे टेबलेट जा रेट पुछी सघो था। बाक़ी मूंखे कम तमामु घणा कमकार आहिनि, मुज़मिल वटि बि तमामु घणा कम इन लाइ न तव्हांजी कॉल अटेंड कंदो न ई तव्हांखे व्हाट्सअप जो जवाबु ॾींदो। छोकिरा ॾेई छॾींदा जंहिंजा तव्हांखे न ॿुधायां। सुठो दोस्तो ठीकु आहे। बाक़ी मां हितां टेबलेट खणंदो आहियां, मुंहिंजो साफ़ु सुथिरो कमु आहे, केतिरे ताईं वठंदो आहियां, मुनाफ़ो मुंहिंजो घटि हूंदो आहे, एतिरो ख़ासि न हूंदो आहे। त ये हा दोस्तो, हींअर जेको आहे न शाम जा थी रहिया आहिनि, अलाह तव्हांजो भलो करे। 6 थियण वारा, माना सिजु लहण वारो आहे। ऐं असां जेको हाणे ट्रैफ़िक सां मोह ॾींदासीं न, उहो असांखे ख़बर आहे। ऐं कराची वारा माण्हू जेके कराची में रहंदा, जेके रोज़ु वीचारा ट्रैफ़िकनि सां मोह ॾियनि था, उनखे ख़बर हूंदी ऐं मूंखे ख़बर हूंदी त केतिरो आज़ार आहे ट्रैफ़िक जो। हे हथ सूर कंदा आहिनि बार बार क्लच खे दॿाए करे। सो सिजु लही वियो आहे हिते, तव्हांखे मार्केट में सिजु लहंदे त नज़र ईंदो, छो जो रोशनी लॻी पई आहे जाॾा काॾा। बाक़ी हाणे सिजु जेको लथो आहे उहो हितां स्टार सिटी मॉल मां निकिरंदासीं त ख़बर पवंदी। बाक़ी मार्केट जे अंदरि वॾा साईं मास्टर माइंड माण्हू वेठा अथव। सोचे सम्झी शयूं वठिजो, सोची सम्झी शयूं वठिजो ऐं तव्हां कॾहिं बि जेको आहे सो शिकार थी सघो था। हीअ ॿाहिरीं गेट ते असां पहुता आहियूं, सिजु लही वियो आहे ऐं हींअर राति जेको असांखे रस्ते में थींदी न ऐं ट्रैफ़िक में थींदी, ख़ुदा थो ॼाणे अहिड़ी हालत थींदी आहे ट्रैफ़िक में जो वञी सभु ख़ैरु आज़ान अचे थी सिजु लथे जी। ऐं असां मोटर साइकिल होॾे बीहारी आहे, 50 रुपया असांखां वठंदा आहिनि मोटर साइकिल बीहारण जो। सो दोस्तो, इहो आहे कारोबारी ज़िंदगी ऐं कारोबारी आइडिया जो पेज जेको मुंहिंजो तव्हांजो फॉलो थियल आहे, उन जे थ्रू उन जे वसीले मां तव्हांखे ॿुधाईंदो रहां त कारोबार करणु सवलो आहे, स्ट्रगल करणी पवंदी, अमल करणो पवंदो। अहिड़ी मार्केट में तव्हां अचो, तव्हांखे सुठियूं शयूं मिलंदियूं। हिकिड़े ई डीलर वटि वञो, हिकिड़े ई डीलर सां वास्तो रखो, उहो इनशाला तव्हांखे सुठा रेट बि ॾींदो ऐं सुठियूं शयूं बि ॾींदो ऐं ख़राबु थियण जी सूरत में तब्दील बि कंदो। नौजवान दोस्तो, कंहिं बि कारोबारी में सवलाई सां सुठा ऐं वॾा नतीजा हासिल करण लाइ भरोसे वारी फ़िज़ा क़ाइमु करणु ज़रूरी आहे। रुॻो उहे ई कारोबारी इदारा मार्केट में पंहिंजी शयुनि ऐं ख़िदमतुनि जी सुञाणप करण जा अहल हूंदा आहिनि, जेकी ख़ातिरी ऐं भरोसे ते ॿधल सलाहियतुनि सां भरपूर हूंदा आहिनि। तव्हां जेतिरो वधीक पंहिंजे कमनि ऐं अमलनि जी ज़िम्मेवारी क़बूलण लाइ राज़पो ॾेखारींदा, ओतिरो ई माण्हुनि जी दिलनि में अव्हां ते भरोसे ऐं एतबार में वाधारो थींदो रहंदो। मुंहिंजा ही वीडियो सिर्फ़ु मुंहिंजे लाइ ई न आहिनि, पर ही मां तव्हांखे रस्ता ॾेखारे रहिया आहियां उन कारोबार जा जिथां तव्हां ख़रीदारी करे सघो था। ऑनलाइन जो ज़मानो आहे, फेसबुक खे सही ऐं व्हाट्सअप खे सही इस्तेमालु करे पंहिंजा सुठा कारोबार 15-20 हज़ारनि खां बि स्टार्ट करे सघो था। नौजवान साथियो, मुंहिंजा ही वीडियो तमामु घणा हिकिड़ी मालूमात रखनि था। ही मालूमाती वीडियो तव्हां पंहिंजे दोस्तनि अज़ीज़नि खे शेयर कयो, उनखे लाइक कयो ऐं फॉलो कयो, त जीअं उहे नौजवान ग़रीब जेके कारोबार लाइ परेशान आहिनि, जिन खे रस्ते जी ख़बर न आहे, मुंहिंजा ही वीडियो ॾिसी करे उन्हनि रस्तनि ते हलनि ऐं पंहिंजो कारोबार स्टार्ट करे सघनि। ऐं मां सुबुह जो कंप्यूटर PC ॾेई वियुसि 10 ॼण लाइ, उहा वरी खणी करे वेंदुसि ऐं वीडियो हुन में एडिटिंग कंदुसि। सो ही मां बख्तावर रोड ते पहुची वियो आहियां। दोस्तो, ख़ैर सां मंज़िलियूं लताड़े, ट्रैफ़िक खे मुंहुं ॾेई, रस्तनि रोडनि खे, ड्राब खे, धूड़ खे मुंहुं ॾेई करे हींअर पंहिंजे घर पहुतो आहियां। ऐं टाइम जेको मां तव्हांखे ॾेखारियां, टाइम थी रहियो आहे 8 ऐं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त मां सुबुह जो तक़रीबन 11:30 बजे ताईं निकितल आहियां। सो तमामु घणो खफ़ो आहे, तमामु घणी महिनत आहे। इन ई दौरान दोस्तनि खे जवाबु न ॾेई सघंदा आहियूं, इन ई दौरान दोस्तनि जे मैसेजनि खे रिप्लाई न ॾेई सघंदा आहियूं। सो इन जे लाइ इन शइ खे मद्देनज़र रखंदे दोस्त मूं ते नाराज़ न थियनि। बाक़ी शयूं क्लियर मां तव्हांखे ॾेखारियूं ऐं दुआनि में यादि कजो। वॾी महिरबानी।